नौशर फिरोज़ का ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मिठियानी में IBA 5-15 ग्रेड टेस्ट पास उम्मीदवार, वैक्सीनेटर टेस्ट पास उम्मीदवार, PST ऐं GST वेटिंग उम्मीदवारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी तनवीर अली मलक, वज़ीर सोलंकी अहमर खान मलक, अब्दुल रशीद मशहूरी, गदाव सिंह चांडियो ऐं ॿिया करे रहिया आहिनि। अॻुवाणनि पारां सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻुवाणनि जो चवणु हो त असां वॾी महिनत ऐं जफ़ाकशी करे ही टेस्टियूं पास कयूं आहिनि। सिंध हुकूमत हर रोज़ु नयूं पॉलिसियूं जोड़े असांजो हक़ खाइण जी कोशिशि कई पई वञे, कॾहिं ग्रेडिंग पॉलिसी त कॾहिं इंटरव्यू पॉलिसी लॻाए असांजी मेरिट जी लताड़ कई पई वञे, जेका असांखे मंज़ूर न आहे। हुननि आला इदारनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी मेरिट खे यकीनी बणाए असां सां इंसाफ़ कयो तालीम खपे, तालीम खपे, तालीम खपे, तालीम खपे, तालीम खपे, we want justice, we want justice.